असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सहरा, हो दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। हो ॾिस हेॾे सिके थो सीनो, छॾ हाणे इहो आईनो। हो 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 ॾिस हेॾे सिके थो सीनो, छॾ हाणे इहो आईनो। सिंगार ओ सिंगार, सिंगार करण वारा माण्हू, असी प्यार करण वारा माण्हू। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़नि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक जी कोशिशि हूंदी आहे त अव्हां सां मोहबत भरी कचहरी कजे, प्यार भरी कचहरी कजे ऐं ख़ुशियुनि भरी कचहरी कजे। ऐं ज़रूरी इहो चइजे त छा कजे, छा कजे, छा कजे। कुझु कोन कंदासीं, मोहबतूं विराईंदासीं, प्यार विराईंदासीं, हमेशह वांगुरु अॼोके बि शो में अव्हां जूं लाइव कॉल शामिलु रखंदासीं, अव्हां जा मैसेज शामिलु रखंदासीं। अव्हां जी कोशिशि हूंदी त अव्हां खे हिन महफ़िल में घणे घणा जेके गीत आहिनि उहे बि ॿुधायूं, सुठा सुहिणा गीत ॿुधायूं, सुठियूं सुहिणियूं लाइव कॉल्स वठूं, उन्हनि खां बि गीत ॿुधूं ऐं उन्हनि सां बि कचहरी कयूं। ऐं मैसेज बि प्रोग्राम में शामिलु थींदो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उनखे जॉइन करे मैसेज करे सघो था। ऐं मैसेज में तव्हां ज़रूरु का न का सुठी सुहिणी शाइरी ज़रूरु लिखी मोकिलिजो। सो प्रोग्राम जो आगाज़ था कयूं हिकिड़ी ख़ूबसूरत धमाल सां। धमाल आहे, ख़ूबसूरत धमाल आहे, मेहताब बलोच जी आवाज़ में। आई होप त तव्हांखे ज़रूरु इहा धमाल पसंदि ईंदी। मेहताब बलोच, मेहताब कंवल। सो मेहताब बलोच जी आवाज़ में ख़ूबसूरत धमाल। धमाल खां पोइ अव्हां जूं लाइव कॉल्स, अव्हां जूं कचहरियूं ऐं अव्हां जो प्यार हूंदो, मोहबत हूंदी ऐं ॿियो कुझु न हूंदो। इंजॉय। La
वेलकम जी, खुशामदीद, भलीकार अवां सभ जी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। ऐं हमेशह वांगुरु एज़ यूजुअल अॼु जेकी असांजी पहिरीं कॉलर, असांजी नंढड़ी कॉलर अरीबा असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम अरीबा। आवाज़ कोन पियो अचे अंदरि दोस्त। अस्सलाम वालेकुम अरीबा। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल अथई? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? हाँ, चाक चङी भली लॻे पिया। तूं चाक चङो भलो? हाँ, चाक चङो भलो आहियां। कीअं पियो ज़िंदगी गुज़रे तुंहिंजो? मुंहिंजी ज़िंदगी सफ़ा सुठी पई गुज़रे, वन फर्स्ट क्लास। छो पई सुठी गुज़रे एॾी महांगाईअ में बि? स्कूल वञा पई, पढ़ा पई, तॾहिं लाइ सुठी पई गुज़रे। घर अची वरी माण्हू मिड़ेई कुॾंदो आहे मिड़ेई। छा कुॾंदी आहीं? मिड़ेई रांदि कुॾंदी आहियां मिड़ेई। कहिड़ी रांदि कुॾंदी आहीं? जे भॼ भॼाणी थी, लिकोटी थी मिड़ेई। हाँ? जे भॼ भॼाणी थी, लिकोटी थी ईअं। लिकोटी थी, भॼ भॼाणी थी ऐं उहा ई खेॾंदी। पोइ कंहिंमें खटींदी कहिड़ी रांदि में? भॼ भॼाणी में या लिकोटी में? लिकोटी में। लिकोटी उन में छा हूंदो आहे? लिक छुप हूंदी आहे? हाँ। केतिरी लिक छुप हूंदी आहे? घणा माण्हू हूंदा आहियो जंहिंमें लिकंदा बि आहियो वरी ॻोल्हींदा बि आहियो? घर में कॾहिं मुंहिंजी अलीशबा कज़न हूंदी त पोइ असीं 6 थींदा आहियूं, न त पोइ असीं 5 हूंदा आहियूं। छा में लिकंदी आहीं तूं? अलमारीअ में या बेड जे हेठां? अलमारी में लिकंदी आहियां। अलमारी में अंदरि हली वेंदी आहियां? हाँ। अलमारी में अंदरि अची पोइ अॻियां कपिड़ा ॾेई छॾींदी आहीं? कपिड़ा कोन ॾियां। बाक़ी छा करी? अलमारी में लिकंदी, अलमारी जो दरवाज़ो बंदि करे लाहींदी आहियां। लॉक थी वञी करे त पोइ? लॉक असांजे अलमारी जो लॉक ई ख़राब आहे। लॉक ई ख़राब आहे, उहो बि अबू नथो हणे। हल केॾी कंजूस आहे अरीबा। ॿियो ॿुधाए, खे लॻो पियो? हाँ, खे लॻी पिया। चलो, ऐं कीअं पियो लॻां अॼु? अॼु इलाही सुठो लॻी, अच्छी पेंट शर्ट पाया आहीं। हाँ, ट्राउज़र आहे। हा, ॿुधाए को गानो वानो ॿुधाए। तो हमद ॿुधाए अॼु? ॿुधा दी, ॿुधा राणी। तू है सबका पालनहार, तुझसे रोशन सब घर पार, फूल खिलाए बागों में, पेड़ उगाए बागों में, सूरज चांद चमकते हैं, तारे खूब दमकते हैं, खेतों में हरियाली है, रोशन बाली बाली है। जान वो कुदरत से, जलवे हर से में है नहीं। चलो, गुड है। हाँ हाँ, सुठो है माशाल्लाह। चलो माशाल्लाह, थैंक यू वेरी मच अरीबा, थैंक यू। अवां शो में शामिल थींदा आहियो, वॾी महिरबानी। अरीबा मूंसां गॾु गॾु हुई ऐं अरीबा मकली खां शो में कॉल कंदी आहे। अॼु मूंखे ॿुधाईंदा आहियूं लिक छुप जेका रांदि आहे उहा ॾाढी ज़बरदस्तु खेॾंदी आहियां ऐं अलमारी में लिखी वेंदी आहियां, पंहिंजो दरवाज़े बंदि करे छॾींदी आहियां छो त हुनजो लॉक ई न आहे। ऐं लॉक हुजे त पोइ छा कंदी आहियां? पोइ तूं कीअं दरवाज़े मां निकिरंदी आहे? पोइ कीअं तूं पंहिंजी अलमारी में ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कंदी आहे? सो कॾहिं बि अहिड़ी कंहिं बि जॻह ते न लिखंदा कयो जिथां तव्हां निकिरी न सघो। ऐं ईअं थींदो आहे त असां मश्करीअ में, गेम में, रांदि में असां पंहिंजो पाण खे कंहिं अहिड़ी जॻह ते फासाए छॾींदा आहियूं जिथां असां निकिरणु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे। सो गेम अहिड़ी खेॾे माण्हू जेको ईज़ी हुजे ऐं जंहिंमें एंटरटेनमेंट हुजे ऐं जंहिंमें रिस्क हुजे, उहा गेम कॾहिं बि न खेॾिजे। ठीकु आहे जी। सो 02135122964 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज अव्हां करे सघो था जनाब राजा में मुंहिंजे पेज ते। सो मौसम दिलि जो थोरो चेंज थी वियो आहे छो त बहार जो मौसम बि मतिलबु ईअं लॻे पियो असांखे कराची वारनि खे स्पेशली त बहार जो मौसम अची वियो आहे ऐं ॾाढी थधी थधी हवा शुरू थी वई आहे, मज़े वारी हवा शुरू थी वई आहे। सो अव्हांजो प्यार आहे, मोहबतूं आहिनि ऐं इन मौसम खे बहितर कंदासीं, दिलि जे मौसम खे सुहिणो कंदासीं। अव्हां सां कचहरियूं करे वठूं था। कॉल। अस्सलाम वालेकुम मुख़्तियार। वालेकुम सलाम। महबूब साईं, ख़ुशि आहियो? बिस्मिल्लाह दा मुख़्तियार, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्लाह साईं एहसान आहे, तव्हांजी दुआऊं आहिनि। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां। तव्हांजे साम्हूं छा हाल अहिवाल आहे? कीअं पियो ज़िंदगी गुज़रे? माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी महिरबानी सां ऐं तव्हांजे दोस्तनि जे दुआउनि सां ज़िंदगी फर्स्ट क्लास ऐं फिट एंड फाइन पे गुज़रे। चलो, वेरी गुड, ज़बरदस्त। तव्हांखे भलीकार था कयूं दिलि जी गहराइयुनि सां महफ़िल में। छा था ॿुधायो, छा खणी आया आहियो? बिल्कुलु दोस्तनि जे लाइ दुआऊं खणी आया आहियूं, तमामु सुठियूं ॻाल्हियूं खणी आया आहियूं। तव्हांजी महिरबानी जो प्रोग्राम जो शुरूआति कयो था उस्ताद बुखारी जे शाइरी सां। ॿुधायो, तव्हां ॿुधायो, छा था ॿुधायो? असां बि उस्ताद बुखारी जो ई शेर ॿुधाईंदासीं तव्हांखे। ॿुधायो साईं, ॿुधायो।
बखिया पंहिंजे दिलि जा उॾेड़े छॾियासीं हाय हाय बखिया पंहिंजे दिलि जा उॾेड़े छॾियासीं लखे लाल मोती खिंडेड़े छॾियासीं सितारा विछाए रस घियासीं त कंडा ऐं कोका त मेड़े छॾियासीं वाह वाह निकोरे कचहरियूं नई मंज़िलनि जा सवे साज़ उस्ताद छेड़े छॾियासीं सवे साज़ उस्ताद छेड़े छॾियासीं वाह सही वाह वाह सही वाह वाह मुख्तियार वाह महिरबानी 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 मुख्तियार रुस्तमानी फ्राम काछो भाई वाही पांदी खां असांजो प्यारो कॉलर थैंक यू वेरी मच मुख्तियार ऐं रेगुलर कॉलर अॼु अरीबा बि आई ऐं मुख्तियार बि अची वियो ऐं रेगुलर कॉलर्स हाणे जेके जेके शामिलु थींदा उन्हनि खे थोरो थोरो जल्दी जल्दी ॻाल्हि ॿोल कंदा छो त असांजा जेके रेगुलर कॉलर अचंदा त उनखां पोइ जेके असांजा जेके हूअं कॉल मिलाइण जी कोशिशि कंदा माण्हू उन्हनि जी कॉल नथी लॻे वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कहिड़ा साईं रहमान अब्दुर्रहमान खेरा खुशा चाका चंगुआ भलवा नहीं यार तबीयत सही ना है दुआ करे छॾ डॉक्टर दे वञ हेॾे कीअं आयो आहे बस डॉक्टर दे वियो डॉक्टर जी अला ख़ैर कंदो हा सुई हुई हणाई हा सुई हणाई आहे बिल्कुल ओके छा चई आखिर में बचंदो माण्हू या न बस अल्लाह जी ॻाल्हि हर ॻाल्हि अल्लाह जी आहे हलो हलो अल्लाह साईं तव्हांखे सिहत ॾे अल्लाह साईं तव्हांखे हयाती ॾे ऐं ख़ुशि हुजो ईअं वरी तयारु थी वरी असांजे शो में शामिलु थिजो ठीकु आहे प्रोग्राम ॾिसूं ॿिया गानो हिकिड़ो ॿुधाईंदुमि तोखे ॿुधा बुखा बीमारी में ॿुधाईंदे ॿुधा ॿुधा दिल दीवाना कहता है कि प्यार कर या किसी लड़की के आंखें प्यार कर दिल दीवाना कहता है कि प्यार कर वो या किसी लड़की से आंखें चार कर खुली जुल्फें बजी पायल बस राजा भाई मरी वियासीं मज़ो न आहे मोला आवाज़ करी बस मज़ो न आई यादि कजांइ छा में न आई मज़ो छा चयो आखिर डॉक्टरनि छा चयो चढ़ी वेंदे न चलो ॻाल्हि करी आहे ॿियो ॻाल्हि नथी वणे बस दिमाग़ कमु थो करे बस इश्क में धक लॻो आहे टकर हण भित में सही थी वेंदे बस यार वही जिंदगी इश्क करण ही बेकार हाय 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 कैसा कई इश्क भला इहो सही सही ॿुधा हुई मुंहिंजी पंहिंजी माइटाणी वई आहे ॻाल्हि माइटाणी हुई ओड़ी पाणी जी बस शादी वादी थी हुयसि या बस इहो जे अंदर के फट चलिया पिया राजा भाई ये ॻाल्हियूं न कर मां ॻाल्हि न कयां त पोइ तूं छो थो ॻाल्हि करी हिते अबा बस यार मां तोखे छा ॿुधायां मुंहिंजा प्यारा भाउ तोखे अला हयाती ॾे साईं ख़ालिद शाह खे नईम भाउ खे और ॿियो तारीफ़ केरु आहे इरफान भाई खे चलो ख़्याल रखजांइ पंहिंजो ठीकु आहे इहे दुआ कंदा तोखे पाण इहे पाण पना पिया मिड़नि इश्क में ये पाण विया पन्ना मिड़नि इहे तोखे छा तोखे सपोर्ट कंदा चढ़ी वेंदे घबरा न चढ़ी वेंदे तूं चढ़ी वेंदे ठीकु आहे ओके बाय टाटा महिरबानी अब्दुर्रहमान जामरो फ्राम किथां हूंदो आहे बलुस्तान मां असांजे प्रोग्राम में शामिलु थींदो आहे थैंक यू वेरी मच अब्दुर्रहमान अवां शो में शामिलु थिया ऐं चढ़ी वेंदे डॉक्टरनि चयो आहे तूं चढ़ी वेंदे घबरा न टेंशन न खण ऐं मां ज़रूरु इहो चवंदुमि त काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके हरू भरू जी ज़िंदगीअ मां मतिलबु बेज़ार हूंदा आहिनि हरू भरू जी चवंदा आहिनि त हरू भरू जी कंहिं कमकार हूंदो कोन्हे को पाण स्टेबल हूंदा कोन्हनि के पोइ कंहिं हर माण्हू जे पोयां मतिलबु हर माण्हू न बल्कि कंहिं न कंहिं माण्हू जे पोयां पइजी पंहिंजी ज़िंदगी ख़राबु कंदा आहिनि सो अब्दुर्रहमान बि मूंखे लॻे थो त उन्हनि मां हिकु आहे सो अब्दुर्रहमान पंहिंजो ख़्यालु रखजानी पंहिंजो पाण खे पहिरियां पैसो कमा सक्सेस थी उनखां पोइ इश्क बि कजां मोहबतूं बि कजां प्यार बि कजां न त फ़िलहालु ॻाल्हि हिकिड़ी अथई सो ख़ैर मोहबतूं विरायूं पिया प्यार विरायूं पिया ऐं अव्हांजी हिन प्रोग्राम में शामिलु रखूं पिया कचहरी वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा साईं अब्दुर्रहमान किथां टीवी जो आवाज़ बंदि कर अब्दुर्रहमान अदा बंद आहे हा छा कंदो अब्दुर्रहमान साईं मां पढ़ंदो आहियां टीवी जो आवाज़ अचे पियो मुंहिंजा राणा इहो माना हिकिड़ो त चवंदा आहिनि न चोरी बि सीना ज़ोरी अदा बंदि आहे टीवी जो आवाज़
छा कजे मूंखे आवाज़ अचे पियो थो पोयां चए थो टीवी जो आवाज़ बंदि आहे। सही आहे साईं, छा कजे। कॉल डिस्कनेक्ट थी वई तव्हांजी। सो ख़ैर टीवी जी आवाज़ खे बंदि रखंदा कयो, टेलीविज़न जी आवाज़ खे बंदि कंदो त पोइ आवाज़ तव्हांजो मूं ताईं सही पहुचंदो ऐं मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं सही पहुचंदो। न त ॿुधण जी जेका शक्ति आहे न उहा तव्हांजी ख़राबु थी वेंदी। मां चवंदा आहिनि त ॻाल्हाइण जी शक्ति ख़राबु थी वेंदी। सो शक्ति ताक़त जेका आहे उनखे जेकॾहिं मुनज़िम रखिणो आहे त टेलीविज़न जी आवाज़ खे महिरबानी करे बंदि रखंदा कयो। जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आदि? हेलो जी जी केरु पियो ॻाल्हाए? हेलो केरु पियो ॻाल्हाए? हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। टीवी जी आवाज़ खे बंदि कयो। बाय। थैंक यू वेरी मच जी। प्रोग्राम में हलूं था हिकिड़े सुठे सुठे गाने जी तरफ़। ऐं टेलीविज़न जी आवाज़ खे बंदि न कंदो त का ॻाल्हि कान्हे का, मां का बि ॻाल्हि न वठंदुमि, रुगो गाना हलाए कचेरी करे पंहिंजी ऐं प्रोग्राम खे ख़तमु कंदुसि। हलूं था हिकिड़े सुठे सुठे गाने जी तरफ़। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे। हो नशीली दिलरुबा चंचल चकोरी चांदनी, माशूक खोखर जो प्यारो आवाज़ एंजॉय कंदा। चकोरी चांदनी, ओ नशीली दिलरुबा चंचल चकोरी चांदनी, नैन मधुजा पुर प्याला, नैन मधुजा पुर प्याला, चप्पल चंदजी कनी, ओ नशीली दिलरुबा चंचल चकोरी चांदनी, ओ नशीली दिलरुबा चंचल चकोरी चांदनी, नैन मधुजा पुर प्याला, मधुजा पुर प्याला, चप्पल चंदजी कनी, ओ नशीली दिलरुबा चंचल चकोरी चांदनी, ओ नशीली दिलरुबा चंचल चकोरी चांदनी। सनी सगारे सनी सगारे सनी सा पदनी पा मग मरे रे ग म पदा पनी द पनी द पद म द पनी द नि पद म प ग प ग रे स रे नि स नि रे स ग रे ग स रे नि स प प प ग ग प प प रे रे प प प स स नि रे सा वाई लोग ता भी मुंह के जलाते हुए आई लोग ता भी मुंह के जलाते हुए खूबसूरत मोती इंसान हुई खड़ल खोजी चुनी
रे ग म प दा प नि दा प दा म दा प नि दा नि प दा म प गा प गा रे सा रे नि सा नि रे सा गा रे ग सा रे नि सा प प प गा ग प प प रे रे प प प सा सा नि रे सा रोज ताहिर जीव पा जा इम्तिहान चोती वठी रोज ताहिर जीव पा जा इम्तिहान चोती वठी रुखसती अपन दिया ते छो गोड़न साबिनी नैन मत जा पुर पियाला नैन मत जा पुर पियाला चप्पल चंद जी कनी और जीली दिल रुबा चंचल चकोरी चांदनी और जीली दिल रुबा चंचल चकोरी चांदनी नैन मत जा पुर पियाला नैन मत जा पुर पियाला चप्पल चंद जी कनी और जीली दिल रुबा चंचल चकोरी चांदनी और जीली दिल रुबा चंचल चकोरी चांदनी वेलकम जी, खुश आमदीद, भलीकार भलीकार आवाज़ सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं रात जे ख़ूबसूरत पहर में अवांजी कचेरी थींदी आहे मूंसां। अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे, सूमर आहे ऐं हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं थोरो एनर्जेटिक हूंदो आहे, पर अॼु मूंखे थोरो ज़ुकाम आहे ऐं थोरो फील थिए पियो त मथे ते वज़न आहे। हाणे चांहि जेसिताईं अचे, अॼु चांहि चईंदमि, हाणे उहा चांहि अलाए चई आहे, अलाए चांहि पियूं ऐं थोड़ा बिस्किट खाऊं त थोरो एनर्जेटिक थियूं। बाक़ी चवंदा आहिनि न उहो एनर्जेटिक थियण जी एक्टिंग पियो कयां, सो उहा एक्टिंग करणु खपे, छो त टीवी ते वेठा आहियूं, स्क्रीन ते वेठा आहियूं। सो वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु आहे? मां महक बलोच। कहिड़ी बलोच? महक बलोच। महक बलोच, किथां पई ॻाल्हाए महक बलोच? मां कराची मां पई ॻाल्हायां। कराची मां पई ॻाल्हाई, भली कार था चऊं तोखे महक। ख़ुशि आहियां, चाक चङी भली? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? मां ठीकु आहियां। छा कंदी आहे महक? मां तव्हांजी पुराणी आहियां, आवाज़ वधाए। व्यूअर आहियां। अच्छा, बिल्कुलु व्यूअर आहियो। कॉल कंदा रहियो? पहिरियां कॉल कई आहे तव्हां कॾहिं? पहिरियां तव्हां सां थींदी हुई, पोइ उन खां पोइ मां दुबई हली वई आहियां, हाणे आई आहियां। अच्छा, छो भला दुबई छो लाइ वियो? मुंहिंजी शादी थी वई। हाँ महक, अरे कहिड़ा हाल आहिनि महक? ख़ुशि आहियां, चाक चङी भली? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। वापसि वरी अची विया छा? मुड़ुस खे ॾे वठी आई छा? जी जी, छुट्टियुनि में आया हूं। अच्छा अच्छा, चलो गुड आहे गुड आहे। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, भली कार था चऊं तव्हांखे ऐं वेलकम था चऊं। आफ्टर लॉन्ग टाइम तव्हांजी आवाज़ ॿुधी आहे। मां चयमि त आवाज़ ॼातल सुञातल थी लॻे। हाणे कहिड़ी महक बलोच आहे? ॿियो तव्हां ॿुधायो? ख़ैर लॻो पियो आहे सभु? तव्हांजो माशाल्लाह रस्तो पियो हले। अल्हम्दुलिल्लाह, थैंक यू। बसि इहो शो हले पियो, जेसि ताईं आहियूं तेसि ताईं हलंदो पियो। इंशाल्लाह इंशाल्लाह। बाक़ी ॿियो को राजा अचे त पोइ लाइव विथ राजा थिए, बाक़ी लाइव विथ राजा त इहो हलंदो जेसि ताईं मां आहियां। अच्छा, न सही आहे। तव्हांजे हुजण सां ई शो में दम आहे हिन में। थैंक यू वेरी मच, थैंक यू। कॾहिं आया हो? मूंखे हफ़्तो थी वियो आहे। मूंखे टाइमिंग जी ख़बर ई कोन थी पए न, त इन करे पोइ नंबर मिलियो आहे। अच्छा अच्छा अच्छा, माना अमी वारनि ॾे घुमण आया आहियो? जी जी जी। घणा ॾींहं आहियो हिते? अञा हफ़्तो ॾेढ आहियूं। चलो चलो, गुड आहे गुड आहे। ऐं वेलकम था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि हुजो। तव्हां हिते आया आहियो, ऐं वञा पियो ख़मीस ते दुबई। ओ अच्छा, सही सही। चलो वेलकम। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। तव्हांजो आवाज़ ॾाढो प्यारो हूंदो आहे। ॾिसूं शादी खां पोइ तव्हांजो आवाज़ प्यारो रहियो आहे या न रहियो आहे? कहिड़ो सॉन्ग ॿुधायां? जेको दिलि चए ॿुधायो। मुझे तो खास वारे मुझे तो खास वारे आवाज़ वधायो। दिल चवे थी त तूं दिल चवे थी त तूं करे नथी तो खास वारे
मां चवां थो त लोक जहिड़ो थियां आहा मां चवां थो त लोक जहिड़ो सफ़ा ध्यान थो वाह दिल चवे थी त तूं दिल चवे थी त तूं परे नथी तोखा सिवा आहा सरे ई नथी वाह सी वाह ज़बरदस्त महक ज़बरदस्त ऐं पुराणियूं यादूं ताज़ा करे छॾियूं तव्हां हा जी बिल्कुलु मूंखे ॾाढो इंतज़ारु हुयो शिद्दत सां मां दुबई मां आई हुयसि मूंखे इहो ई हो त मां मतिलबु पहिरियां त तव्हांजी शो में ई ॻाल्हाईंदसि त हफ़्तो थी वियो पूरो तव्हां अॼु देरि सां आया छो मूंखे नंबर हिकिड़ो त मुश्किल सां मिलियो आहे ऐं हिन खां अलावा मूंखे टाइमिंग बि सम्झ में न पई अचे टाइमिंग खां पोइ मूं तव्हांखे टिकटॉक जे एडिट तव्हां खां पुछियो हुयो त टाइमिंग टाइम छा आहे अच्छा 9 to 11 हा बिल्कुलु जी जी चले 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 थैंक यू वेरी मच महक ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो मां पंहिंजी मां लाइ हिकु ॿ लाइनूं चवणु हा हा चाहींदसि प्लीज़ हा हा चओ 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 ओ अम्मा मुझे बिन खिड़ी अम्मा ओ अम्मा मुझे बिजली जल अम्मा तू काबो एक भलो मस्जिद अम्मा तो सगद जी कया मां तवाफ़े हरम सुभान अल्लाह तो सगद जी कया मां तवाफ़े हरम वाह 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 ज़बरदस्त थैंक यू वेरी मच महक ॿियो ख़ुशि वेठा आहियो ज़िंदगी में चेंजिंग आई आहे शादी खां पहिरियां ऐं पोइ में मुंहिंजी ज़िंदगी में कोन आई मुंहिंजे घर वारी ज़िंदगी में काफ़ी अच्छा उहो चेंज थी वियो आहे मतिलबु चवंदा आहिनि तव्हां चेंज कोन थियो उनखे चेंज करे छॾियो उनखे चेंज करे छॾियो चलो वेरी गुड इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जी जी बिल्कुलु चलो थैंक यू वेरी मच तव्हां मुंहिंजा बि सलाम ॾिजो उन्हनि खे वालेकुम सलाम इंशाल्लाह जैसा हिते आया मां रोज़ पहुंचंदसि ओके ओके महक ओके इंशाल्लाह थैंक यू वरी मुलाक़ात थी अल्लाह हाफ़िज़ छा कजे महक ॾाढी पुराणी कॉलर आहे जनाब ऐं महक काफ़ी अरसो कंटिन्यू जॾहिं शादी न हुई महक जी थियल त रेगुलर कॉलर हूंदी ऐं मां जॾहिं ॿिए पुराणे चैनल ते हूंदो हुउसि त उते कॉल कंदी हुई डेली ऐं कचहरी थींदी हुई ॾाढी ज़बरदस्त गाना ॿुधाईंदी ज़बरदस्त आवाज़ जी मालिक आहे ऐं आई थिंक गुलशन हदीद कराची मां ई कॉल कंदी सो थैंक यू वेरी मच महक तव्हां आयो ऐं तव्हां यादि कयो ॾाढो सुठो लॻो वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम राजा साईं कहिड़ा हाल आहिनि साईं ठीकु ठाक अनवर साईं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्हम्दुलिल्लाह मालिक जा करमनि था ॿाहिरनि जूं दुआऊं आहिनि ॿियो सभु ख़ैर सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह सभु सेट बस असां बि तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था माशाअल्लाह ज़बरदस्त हले पियो कुर्ब लख थोरा इहे तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे साईं तव्हां ॿाहिरनि सां कचहरी कयूं हा बिल्कुलु कचहरी ज़रूरी आहे कीअं आहे दिलि जो मौसम कीअं आहे अॼु तव्हांजो दिलि जो मौसम ज़बरदस्त आहे अल्हम्दुलिल्लाह सफ़ा मज़े में आहे जी बिल्कुलु छा पियो वहे छा पियो वापरे बस बराबरि एहसान सभु सही आहे हा सभु सेट आहे न सभु सेट आहे सुभाणे वरी हैदराबाद जो प्रोग्राम बि आहे आहे पोइ हलिया अचो कराची बि जी साईं कराची बि हलिया अचो न इंशाल्लाह कराची बि ईंदासीं चलो गुड आहे ख़ुशि हुजो आबाद हुजो थैंक यू कुझु ॿुधायो पंहिंजी आवाज़ हा ॿुधायो कुझु छा था ॿुधायो सुना था तेरे शहर से वफा मिलती है सुना था तेरे शहर से वफा मिलती है टूटे हुए दिलों की दुआ मिलती है आए हाय बस यही सोच कर हम आए थे तेरे शहर में मगर यहाँ तो दिल लगाने की भी
सजा मिलती है। सजा मिलती है। वाह सही वाह, वाह सही वाह। मतलब सुभाणे हैदराबाद वारनि खे इहो मैसेज आहे। जी 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 बिल्कुल बिल्कुल हैदराबाद वारनि खे सुभाणे कोटली वारनि खे। हलो 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 सभिनी खे सलाम ॾिजो असांजा। ठीकु आहे साईं? वालेकुम सलाम महिरबानी नवाज़ साईं। कुर्ब कुर्ब अनवर भा, तव्हांखे सिहत ऐं तंदुरुस्ती ॾिजो। कुर्ब कुर्ब कुर्ब। अनवर बलोच फ्रॉम झांगारा। थैंक यू वेरी मच अनवर, तव्हां महफ़िल में शामिल थिया ऐं ईअं ई शामिल थींदा कयो। ऐं तव्हां सुभाणे ॻोठ वञो पिया, बल्कि हैदराबाद ऐं कोटड़ी वञो पिया, सो उन्हनि खे बि असांजा सलाम ॾिजो। ऐं हैदराबाद कोटड़ी ऐं जामशोरे सां मां चवंदुमि त तमामु नज़दीकी रिश्तो रहियो आहे मुंहिंजो। ऐं चवंदा आहिनि न त कुझु को अहिड़ो ज़िंदगीअ जो वक़्तु हूंदो आहे जेको यादगार रहंदो आहे ऐं ॾाढो ब्यूटीफुल रहंदो आहे। त हैदराबाद कोटड़ी ऐं जामशोरे जो जेको मुंहिंजो वक़्तु रहियो आहे उहो ॾाढो ज़बरदस्तु रहियो आहे। ऐं अॼु बि आउं चवंदो आहियां त काश उहो वक़्तु वापसि अची वञे। हाय हाय छा कजे छा कजे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। साईं केरु आहे? सर राधा मोहम्मद बिरोही ठठे खां। कहिड़ा हाल आहे? ख़ुशि आहे बिरोही साहब? दुआ लॻा पिया आहिनि साईं, यादि ई कोन था करियो। ॿ टे जॻह असीं आयासीं तव्हांजे प्रोग्राम जी साइड ते, तव्हां राब्ते में कोन आहियो। असां कीअं राब्ते में हुजूं तव्हां सां? साईं यहाँ आयासीं तव्हांजे प्रोग्राम ते, हिते रेडियो अव्हांजे जो चैनल आहे न, हिते आया हुआसीं दोस्तनि सां गॾु। हा मूंखे कीअं पए ख़बर त तूं आयो आहे हिते? सर तव्हांजो नंबर न आहे न, तव्हां नंबर ॾेई छॾियो त पोइ तव्हां राब्तो बि करे आहे न। ख़त लिखी आहे न मूं ॾे अचण खां पहिरियां? हा सर इहो ग़लती मां थी वियो। हा ख़त लिखी आहे, पोइ तोखे मां घुराए वठां पंहिंजे शो में। ॿियो छा कंदो आहे? ॿियो ख़ैर आहे, तबीअत सही आहे? बराबरि आहे। कंदो छा ई दोस्त? सर मज़दूरी कंदा आहियूं। मज़दूरी कंदो आहे, वेरी गुड। शो ॾिसंदो आहे रेगुलर मुंहिंजो रोज़? बिल्कुलु 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 सर, तॾहिं नंबर लॻाए न शो न ॾिसूं कीअं नंबर लॻाए। कुझु ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ अंदाज़ में, को गीत को गज़ल को गानो? हाणे छा चयूं, बिरोही में गानो ॿुधाए, बाक़ी सिंधी में तव्हांखे कोन था अचनि। ॿुधा अथई जेको अचे थो उहो ॿुधा। हा बरवकना लेली मोपर लेली मोर केवाने क्षमाना टिमाटे दिल हल्काने देवाने। ये छा है? मारवाड़ी में है? न बिरोही में। अच्छा अच्छा, नहीं माना भी बुधाए, माना भी बुधाए। सर माना कोन तो अचे न सर। अच्छा चलो ठीक है, अलाए छा चई मूंखे ख़बर न आहे, वाह वाह कोन चवंदुमि। चलो सर जेके दोस्त ॿुधनि पिया, जेके ॾिसनि पिया, उहे कुझु जॻह बिरोही की हूंदा सम्झी वेंदा पाण। चलो ठीक है, थैंक यू अदा, थैंक यू जानी, थैंक यू। एहसान पवर फ्राम दादू राजा भा, मेरी पोइट्री पढ़ें। वहाँ लिखा तो सोचा है हम भी शायरी पर किताब लिखेंगे, उस किताब में हम अपनी पहली मुलाकात लिखेंगे, लिखेंगे तेरी अदा तेरी हर बात लिखेंगे, हम तेरे लिए अपने जज्बात लिखेंगे, लिखेंगे जब किताब पर हम पहली गज़ल, उस गज़ल में तेरी मुस्कुराने का अंदाज़ लिखेंगे, जो ना लिखेंगे वो होगी फ़कत तेरी बेरुखी, बाकी उसमें तेरे सारे ख़यालात लिखेंगे। एक तो लिखेंगे उसमें हम अपना तड़पना, और उसके बाद सारे हालात लिखेंगे, लिखेंगे हम अपनी तन्हाई का आलम, जब साया भी साथ छोड़ जाए वो लम्हात लिखेंगे। वाह सही वाह, वाह सही वाह, थैंक यू वेरी मच जी। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरा? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद। अरे चन्ना साहब ख़ुशि आहियो? चाक चङा भला? रब जा लख एहसान। तव्हां दा ठीक आहियो? आऊं ठीकु लॻा पियो न पियो लॻा? बिल्कुलु बिल्कुलु ठीकु पिया लॻो। थैंक यू वेरी मच। ॿियो ख़ुशि आहियो? प्रीतमाबाद जा कहिड़ा हाल आहिनि? प्रीतमाबाद सही आहे, ठीकु आहे, सफ़ा सेट आहे, A1 आहे, फर्स्ट क्लास आहे, ज़बरदस्त। चलो ख़ुशि हुजो। कुझु ॿुधायो, पंहिंजे आवाज़ अंदाज़ में आया आहियो त। ऐसी ज़मीन और आसमां इनके सिवा जाना कहाँ, बढ़ती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जा जा पाकिस्तान। वाह सही वाह। ऐसी ज़मीं और आसमां इनके सिवा जाना कहाँ। वाह सही वाह, ज़बरदस्त, महिरबानी मिठा, थैंक यू वेरी मच। अदो असां सां गॾु हुयो फ्राम प्रीतमाबाद, ऐं असांजो रेगुलर कॉलर आहे। थैंक यू वेरी मच जनाब, अवां शो में शामिल थिया। ऐं छा कजे छा कजे छा कजे,
सो मोहबतूं आहिनि, प्यार आहे अवां जो, अवां महफ़िल में शामिल थींदा आहियो ऐं सुठो लॻंदो आहे अवां सभिनी जो अचणु। सो मोहबतूं विरहायूं पिया, प्यार विरहायूं पिया, ख़ुशियूं विरहायूं पिया ऐं वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? मुक़द्दस, कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह ठीकु, तव्हां ॿुधायो? मां ठीकु आहियां, तव्हां ख़ुशि आहियो? चाक चङियूं भलियूं? अल्हम्दुलिल्लाह ठीकु। कीअं पियो ज़िंदगी गुज़रे? तमामु बहितर। ऐं कीअं पई ज़िंदगी गुज़रे? तमामु बहितर। हा चलो गुड आहे, गुड आहे। दिलि जो मौसम कीअं आहे? सुठो आहे। सुठो आहे, माना ईअं सुठो आहे? हा भलो वारो सुठो न आहे, ईअं ई सुठो आहे? न सुठो आहे, भलो आहे। हा चलो गुड आहे। छा मिस कंदा आहियो मूंखे, मां न ईंदो आहियां त? काफ़ी ज़्यादा। पोइ छा हिकिड़ो ॾींहुं मानी खाइण छॾी आहे? मां त खाई कोती न। हा खाईंदी कर, मानी खाईंदी कर। न मूंखे थोरो मैदे जो बि इशू आहे, ब्लड वग़ैरह जो थोरो इशू आहे न। छा पींदी? मानी वणे नथी। जूसिस पींदी आहे, छा कंदी आहे, कीअं सिलसिलो हलंदो आहे? जो खाधे पीते जो? हा खाधे पीते छा खाईंदी आहे? भत खाईंदी आहियां, बिरयानी खाईंदी आहियां, भत मैगी बनाए उहा खाईंदी आहियां, पास्ता खाईंदी आहियां, नूडल्स खाईंदी आहियां। चलो गुड आहे, गुड आहे, गुड आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। ॿियो को हाल अहिवाल को नयो ताज़ो? बस विंदर में सीउ घणो आहे। विंदर में सीउ घणो आहे, हिते बि सीउ आहे, कराची में बि सीउ आहे, पर हिन वक़्तु थोरो मौसम चेंज थियो आहे। मूंखे फील थिए पियो त बहार अची चुकी आहे हिते। कुझु ॿुधायो पंहिंजे। बारिश बि आहे। असां ॾे बि ईंदी बारिश हाणे कुझु ॾींहंनि में लॻे थो। चलो ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। मुंहिंजे अम्मी जो हिकिड़ो फेवरेट सॉन्ग आहे। ॿुधायो। जेको ॿुधंदी बि आहे, रोवंदी बि आहे। अरे ॿुधायो ॿुधायो, रुआरियो न अम्मी खे? माना मुंहिंजे रुख़सती जो सोच पोइ रहंदी आहे। हा हलो 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 ठीकु आहे, ॿुधायो पोइ। यहाँ ना दोबारा ये गलियां ये चौबारा, यहाँ ना दोबारा अब हम तो बहे परदेसी के तेरा यहाँ को। वाह वाह। हंसने रोने की बुनियादें अब हम परदेसी के तेरा यहाँ कोई नहीं, के तेरा यहाँ कोई नहीं। आमा है मिल ले गले चले हम हल चले तेरे आंगन में अपना बचपन चले। वाह 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 वाह, थैंक यू मुक़द्दस, थैंक यू। मेहताब बलोच अचे थो, कंहिं मुर्क ॾिनी, कंहिं तीर ॾिना, सभु यादि अथमि, सभु यादि अथमि, कंहिं घाव सिबिया, कंहिं झीर ॾिना, सभु यादि अथमि, सभु यादि अथमि, कंहिं प्यार ॾिनो, कंहिं पूर ॾिना, कंहिं सारल धी, कंहिं सूर ॾिना, ॾिना जेके तोहफ़ा तक़दीर जा, सभु यादि अथमि। जमशेद अली परियार टनो मोहम्मद ख़ान, भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? मां बिल्कुलु ठीकु आहियां जमशेद, तव्हां ठीकु आहियो? अज़ान बुरफ़त लिखियो आहे त मुझे तो बस तुम चाहिए तुम्हारे जैसा भी नहीं माही। वाह 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 वाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे असां सां गॾु? मरियम। मरियम जा कहिड़ा हाल आहिनि? मरियम के क्या हाल है? मरियम मरियम गायब हो जाती है जनाब बस। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? शुक्र, तव्हां ठीकु आहियो? आऊं ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। अॼु थोड़ी इहा सुस्ती थी पई आहे। हा उहो लॻे पियो, असां ॾिसूं पिया मरियम आऊं त मचो अॼु बिल्कुल भी लेजी लग रहा है। आज असल में नहीं निन्नू नहीं आ रही आज मुझे, आज थोड़ा जुकाम मुझे फील हुआ, जुकाम की वजह से मैं थोड़ा ना वो डाउन हो गया हूँ। मां ॿियनि खे चवंदो आहियां दवा वरिती आहे न खाए, अॼु मां दवा न खाधी है। टोपी नहीं पहनी हुई आज, बस आस्ता आस्ता बाल आ रहे हैं ना मरियम।
तो हम क्या करें, जब हम मुसलमान हैं ना, हम जब उम्रे पे जाते हैं या हज पे जाते हैं तो फिर हम अपने बालों की कुर्बानी देते हैं। तो अभी मैं मुबारक हुजे उम्र रह के हाणे उम्रे तक आयो आहियां त तव्हांजी कॉल आई है, तॾहिं त मरियम जी कॉल लगी है। दुआऊं थोड़ी घणियूं क़बूल थियूं आहिनि। मरियम ॿुधो था छा थी चए मरियम? मरियम बस चवंदी आहे पहिरीं त कॉल मिलाए ॾियो त आउं ॻाल्हायां, पोइ वरी मम्मा को कह रही थी राजा को नींद आ रही है। हाँ अच्छा, मम्मा के राजा को नींद आ रही है। हाँ राजा को नींद आ रही थी, लेकिन अभी मैं ठीक हो गया आपकी आने के बाद, अभी मेरी नींदें उड़ गई। अच्छा तव्हां ॿुधायो छा हाल वाल आहे? सब ठीक ठाक, सब सेट है। छा पियो थिए ज़िंदगीअ में, दिल जो मौसम कीअं आहे? अल्लाह अच्छा भाई अॼु ॾिसजां ख़ालिद इहो हलाएसि मोर थो टिले राणा, मोर थो टिले राणा हलाइजांसि। अच्छा मरियम हिन ते जॾहिं तव्हां हलायो हुयो न पहिरीं दफ़ो, हा हा छा थी चए? जॾहिं तव्हां इहो हलायो हुयो न ॻाल्हि, ॿ टे हफ़्ता पहिरीं जी ॻाल्हि आहे, मरियम शुरू थी वई न नचण मोर थो टिले। हा अॼु वरी नचायूं था मरियम खे असां। तो मरियम क्यों आओ बुधाई मरियो कान। चलो गुड है गुड है गुड है। वैसे वैसे सब सेट लगो पियो अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे बिल्कुलु साम्हूं हा अची विया आहियूं ऐं वक़्तु गुज़रे पियो अल्हम्दुलिल्लाह, सही पियो गुज़रे। तव्हां ॿुधायो तव्हांजो वक़्तु कीअं पियो गुज़रे ऐं छा कंदा आहियो सॼो ॾींहुं, कीअं वक़्तु गुज़रंदो आहे? बिज़ी 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 बिज़ी। हाँ अपने आवाज में कोई सॉन्ग सुनाए। आपको कौन सा सॉन्ग सुनाए जो आपको पसंद है? अच्छा मैं आपको सुनाता हूँ। हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना हो। तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल, बड़ी मुश्किलों से फिर संभलता है दिल। क्या क्या जतन करते हैं तुम्हें क्या पता, ये दिल बेकरार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। चलो भाई थैंक यू। हाणे तव्हांखे गानो ॿुधायूं था, ठीकु आहे किंजा जी? थैंक यू, ख़्याल जी जी ख़्याल रखिजो पंहिंजो। थैंक यू। तव्हां बि कुझु ॿुधाईंदा कयो असांखे गानो वानो कॾहिं कॾहिं। हर दफ़े ॿुधाईंदी आहियां थोरो थोरो। हा अॼु बि थोरो थोरो ॿुधाए वठो। अच्छा हा हा नहीं शर्म तो नहीं आ रही, सुनाती हूँ। हाँ सुनाओ सुनाओ। ज़हर के भी समतम करे पी बिठो। मरियम आहा करे थी न मुखा मिसरी। चलो ख्याल रखिजो पंहिंजो। थैंक यू वेरी मच। थैंक यू। अल्लाह हाफिज़ अल्लाह हाफिज़। जल्दी जल्दी हलूं था हिकिड़े ख़ूबसूरत गाने तरफ़। भाई मोर थो टिले राणा, छो त किंजा जी कॉल हुई ऐं मरियम जी हुई, इन करे आउं कटे न सघियुसि, पर ख़ूबसूरत गीत आहे, अवां सभिनी प्यारनि जे लाइ एंजॉय कयो। मोर थो
वेलकम भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां आई होप तव्हांखे हीउ ख़ूबसूरत मोर थो टिले राणा वणियो हूंदो ऐं स्पेशली मरियम जे लाइ मरियम इंजॉय कयो हूंदो ॾाढो हिन सॉन्ग खे सो ख़ैर जी फाइनली ग्रीन टी अची वई आहे घुरी चांहि हुईमांसि पर वरी ग्रीन टी हुनखे चयो त साहिबु ख़बर आहे आदत आहे त आउं ग्रीन टी पीअंदो आहियां त ग्रीन टी पीअणी आहे छा कजे जी ख़ैर कुझु कोन था कयूं थियूं था एनर्जेटिक थोरो सुस्तीअ मां जान छॾायूं था ऐं सुस्ती थींदी आहे त पोइ वाक़ई ॾाढो मूंखे मज़ो न ईंदो आहे वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई कीअं आहियो आउं ठीकु आहियां के अल्हम्दुलिल्लाह केरु पियो ॻाल्हाए जी मां सोना ॻाल्हायां पई जैकमाबाद खां सोना ते गाना ॾाढा ठहियल आहिनि जी जी छा कंदी आहे सोना जी मां पढ़ंदी आहियां छा पढ़ंदी आहे सोना मां स्कूल पढ़ंदी आहियां ऐं कॾहिं चयो तव्हां थाणे में पढ़ंदा आहियो या इस्पताल में पढ़ंदा आहियो हर को माण्हू स्कूल में ई पढ़ंदो आहे छा पढ़ंदा आहियो जी मां 8वीं क्लास पढ़ंदी आहियां 8वीं क्लास पढ़ंदा आहियो सुठी ॻाल्हि आहे जो 8वीं क्लास पढ़ंदा आहियो तव्हां चलो तव्हांखे भली कार था चऊं शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो जी 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 कीअं ॾिसंदा आहियो जी तव्हांजो शो ॾाढो शौक़ सां ॾिसंदा आहियूं हा जी अॻियां अॻु में महीनो ॾेढ अॻु में न ॾिठोसीं असां तव्हांजो शो छो त मुंहिंजे अबू जी डेथ थी वई हुई नाले राजून अल्लाह साईं तव्हांखे सब्र ॾिए ऐं अल्लाह साईं अबू खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम ॾिए जी आमीन जी ॿियो खे लॻो पिया जी जी ख़ैर लॻो तव्हां ॿुधायो मां बसि वेठो आहियां तव्हांजे साम्हूं राति जो चवंदा आहिनि त जीअं दुकानु हूंदी आहे उहा दुकानु खोले वेठो आहियां पोइ को पकोड़ा वठियो वञे को खीर वठियो वञे को कुझु बसि असां वेठा आहियूं जी जी हा त कीअं लॻंदो आहे तव्हांखे मुंहिंजो शो भला ॾाढो सुठो लॻंदो आहे छा सुठो लॻंदो आहे शो में तव्हांजो ॻाल्हाइण सुठो लॻंदो आहे हा जी चलो महिरबानी पंहिंजो ख़्यालु रखिजो ठीकु आहे जी थैंक यू वेरी मच सोना असां सां गॾु हुई भई सोना फ्रॉम शिकारपुर ऐं थैंक यू वेरी मच सोना अवां शो में शामिलु थिया अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे अल्लाह साईं तव्हांखे सब्र ॾिए तव्हांजे बाबा साईं खे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾिए ऐं हीअ ज़िंदगी आहे हिन ज़िंदगीअ में त मां हमेशह चवंदो आहियां त हीअ ज़िंदगी हिकु ड्रामे वांगुरु आहे हिकु फिल्म वांगुरु आहे बल्कि जीअं हीअ असांजो शो हले पियो 2 कलाकनि जो ईअं ई हर कंहिंजो पंहिंजो टाइम आहे ऐं उन टाइम ते हिन दुनिया मां वञिणो आहे हर माण्हू खे पर पंहिंजो जेको किरदारु आहे को पॉज़िटिव किरदारु निभाए वेंदो आहे को नेगेटिव निभाए वेंदो आहे को कीअं पर मां चवंदो आहियां त हमेशह हीरो जो किरदारु निभाए वञे माण्हू हिन दुनिया में त पोइ हमेशह उनजो नालो जेको आहे सो उहो अमर रहंदो वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे राजा भाई मां आहियां कोमल नवाबशाह हा कोमल कहिड़ा हाल आहिनि कोमल ठीकु आहियो भेण चाक चङियूं भलियूं मां ठीकु आहियां तव्हां ॿुधायो सभु ख़ैर आहे मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह सभु सेट A1 फर्स्ट क्लास कोमल पहिरियों दफ़ो आई आहे न तव्हांजे पुराणे शो में बि ईंदी हुअमि तव्हांखे शायदि यादि न आहे पुराणे शो में केतिरे पुराणे शो में कहिड़े पुराणे शो में ईंदी आहे कैसेस टीवी ते अच्छा उते ईंदी आहे उन खां पहिरियां न ईंदी आहे न उन खां पहिरियां न तव्हांखे ॾिसंदा हुआसीं वरी ख़बर कॾहिं कयूं था कॉल कॾहिं नथा कयूं तंहिं करे चलो माण्हू ई चवंदा कुराड़ो वारो वॾो कोई इहो बि हा पोइ छा आहे मां पुराणी आहियां न तूं पुराणी आहे मां कुराड़ो आहियां कुराड़ी त कान आहियां पुराणी आहियां तूं पुराणी मां कुराड़ो ॿियो ख़ैर आहे दी ख़ैर लॻो पिया तव्हां ॿुधायो मां ठीकु आहियां छा कंदी आहे भेण मुंहिंजी मां स्टडी कंदी आहियां छा पढ़ंदा आहियो मैट्रिक क्लास पढ़ंदा आहियो चलो वेरी गुड भली कार था चऊं तव्हांखे वॾा थी छा थींदा डॉक्टर थींदी आहे उते ई नवाबशाह में न कराची ईंदमि तव्हां सां मिलण कराची अची डॉक्टर थींदी आहे हिते छा इलाज माना पछाड़ीअ में इलाज तूं कंदी आहे छा हा न अलाह न करे तव्हां बीमार थियो पोइ ॾाढी कई अथई मां पुछियोमांइ त तूं नवाबशाह में डॉक्टर थी तो चयो मां तव्हां सां कराचीअ में ईंदमि मिलण माशाल्लाह ॾाढा सुठा था लॻो थैंक यू वेरी मच ये तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे थैंक यू हा सॉन्ग ॿुधायो को न तव्हां छो हिते पकोड़ा वठण आया आहियो खाइण आया आहियो न सॉन्ग ॿुधायो न त तव्हां बि त ॿुधायो न कोई सॉन्ग वॉन्ग ॿुधायो न पोइ आउं ॿुधायां थो छा गानो ॿियो छा हाँ बुधा मैं जिस दिन बुला दूं तेरा प्यार दिल से वो दिन आखिरी हो मेरी जिंदगी का मैं जिस दिन बुला दूं
राजा भाई मूंखे यादि आहे तव्हां मूंखां मां तव्हांजे कशिश टीवी ते सॉन्ग ॿुधाईंदी हुयमि तव्हां तॾहिं मूंखां ईअं कंदा हुओ ऐं हींअर बि तव्हां मूंखां ईअं ई था कयो न मां तव्हांखे सॉन्ग ॿुधाईंदी आहियां तव्हां ईअं कंदा आहियो पके तव्हां मूंखे पहचाने विया आहियो हलो नथो ॿुधायां भला हाणे नथो कयां हाणे प्रॉमिस नथो कयां अरे सही आहे मां तव्हांखे रोज़ कॉल कंदमि सही आहे ठीक है थैंक यू वेरी मच अदी बात हाँ ॿुधायां थो ॿुधायां कहिड़ो गानो ॿुधायां जेको तव्हांखे वणंदो हुजे मां ॿुधायमि न हमें तुमसे प्यार कहिड़ो ॿुधायां मूंखे ॿुधायो त ॿिए कंहिंखे ॿुधायो हा ॿुधायां थो ॿी छा को छाते एॾी स्पीड छाते आहे रिलैक्स बैलेंस न ख़तम थी वञे पोइ टीवी ते वञी ॿुध हलो सही आहे ठीक आहे थैंक यू वेरी मच थैंक यू अदी हुई असां सां गॾु फ्रॉम नवाब शाह कोमल ऐं कोमल तव्हांजे लाइ गानो कहिड़ो गायां हो तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते एतबार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते ओ तुंहिंजी सूंह ॾिसी मां पियुसि भुलिजी इंतज़ार कयम एतबार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते छा कजे वेल जी कुझु कोन था कयूं अवां जूं लाइव कॉल्स प्रोग्राम में शामिल था रखूं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम यार मदद बोला अली मदद खोसो साहब खुश आयो सब ख्याल पियो आहे भा मुंहिंजा साहब न आहियूं यार गरीब माण्हू आहियूं न साहब ऐं तूं असां लाइ यार इहा कहिड़ी ॻाल्हि थो करी न ईअं न चओ मिठा सभु भाई हिकु जहिड़ा आहियूं ॿियो छा हाल आहे ख़ुशि वेठो आहे चाक वेठो आहे चङो आहे भलो आहे ख़ैर लॻो पियो आहे जीअं पिया कराची में मिठा कीअं पियो वक़्तु गुज़रे तुंहिंजो वक़्तु वीआईपी गुज़रे पियो जीअं अलाह साईं गुज़ारे थो असांजो सही थो गुज़रे चलो वेरी गुड ॿियो कुझु ॿुधाए छा थो ॿुधाई हा गानो तोखे ॿुधायां थो हा ॿुधाए ही कारो वॻो यारो मूंखे इश्क परायो आहे ॿी ॻाल्हि न सही आहे माण्हू चवनि मूंखे तोसां यार सचो न आहे अच्छा हाणे पई ख़बर मूंखे जॾहिं धोखो मिलियो आहे सही आहे हथ सां ॾेई मूं दिलड़ी हथ सां दिलड़ी रो उन खां पोइ हथ सां मूं चयो मैं हथ सां ॾे दिलड़ी यार छा कजे दोस्त हले वियो ख़ैर जी मैसेज पढ़ूं था कुछ दोस्तन जा मैसेज आहिनि प्यारनि जा गुलाम नबी मलिक है अस्सलाम वालेकुम राजा भाई आपका शो बेस्ट है वेट फॉर योर शो गुलाम नबी मलिक फ्राम जेकबाबाद मेहरबानी अदा अली शेर सिंधी है आज़म अली परिहार है तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो अव्हांखे भली कार था चऊं वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राजा भाई बशीर शर शिकारपुर खां साईं शर साहब ख़ुशि आहियो बिल्कुल ठीक है तव्हां कीअं आहियो आऊं अॼु ख़ुशि न आहियां ज़ुकाम थी पियो थोरो ज़ुकाम तो थींदो मौसम एड़ी हाल तव्हां ख़ुशि रखंदो असांजी दुआऊं आहिनि महिरबानी ॿियो छा हाल वाला काफ़ी टाइम खां पोइ आयो जी बिल्कुल काफ़ी ॾींहं खां बाद में आया आहियूं पर हाणे बि वॾी कोशिशि सां आया आहियूं सी ॾाढो आहे हथ थधा थी विया आहिनि कॉल मिलाए छा कजे चलो कुछ ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में जी सजण साईं मिठा माण्हू सजण साईं मिठा माण्हू ओ गरीबन जी तोखे पारत आहे गरीबन जी तोखे पारत आहे ॾिसी तोखे जीअन जेके ॾिसी तोखे जीअन जेके प्रीतन जी तोखे पारत ओ प्रीतन जी तोखे पारत
सो महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो, मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। जेके बि दोस्त ॿुधी रहिया आहिनि सभिनी खे मूं पारां सिक भेरो सलाम। वालेकुम अस्सलाम। कुर्ब सुणा कुर्ब। शेर साहब असां सां गॾु भई महिरबानी। ऐं मां चवंदो आहियां न कॾहिं कॾहिं ईअं महफ़िल में प्यारा माण्हू अची वेंदा आहिनि, कुझु न कुझु ॿुधाए वेंदा आहिनि, त पोइ दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। सो थैंक यू वेरी मच। ऐं मां हमेशह चवंदो आहियां त जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगीअ में को परेशानियूं आहिनि, के टेंशन्स आहिनि, त कुझु ॾींहं पंहिंजो पाण खे जेको आहे सो ॾींदा कयो ऐं पंहिंजो पाण खे सभिनी खां परे करे वेंदा कयो। जिन सां डेली जी असांजी मसरूफ़ियात हूंदी आहे, रोज़ जिन सां मिलणु हूंदो आहे ऐं रोज़ त उन्हनि शयुनि खां थोरो परे हलिया वेंदा कयो, तव्हांजूं परेशानियूं ख़तमु थी वेंदियूं। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। राजा भाई कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? सभु ख़ैर सभु ख़ैर। केरु आहे? अहमद किशकोरी टाली खां। अहमद ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? अल्लाह जी महिरबानी। तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु आहे तबियत, अल्हम्दुलिल्लाह सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। राजा भाई तव्हांजो प्रोग्राम भलो आहे, फर्स्ट क्लास आहे। त सॼी फैमिली ॾिसे थी। साईं तव्हांजी पूरी फैमिली खे खोड़ सारा सलाम, तव्हांखे बि सलाम। वालेकुम सलाम। राजा भाई मुंहिंजो मामो आहे कुंडली शहर में वेठो आहे, मोहम्मद हनीफ किशकोरी। हा, उहो बि तव्हांजो प्रोग्राम ॾिसे पियो। अच्छा, चलो उनखे बि सलाम, उनजी फैमिली खे बि सलाम। हा, वालेकुम सलाम। हलो ॿुधाए कुझु उनजे लाइ, दोस्त माइट जे लाइ को गानो ॿुधा। राजा भाई गानो यादि कोन आहे। अरे पोइ कीअं आहे, बसि इहो हाल अहवाल करणु। हाल अहवाल करणु। चलो गुड, थैंक यू वेरी मच। गुलाम नबी मलिक महिरबानी, साकिब बलोच, अवेस गेमिंग आहे, मुनीर। अच्छा, काफ़ी माण्हुनि जी कॉल न लॻंदी आहे, त तव्हां महिरबानी करे मैसेज करे छॾींदा कयो। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उन ते मैसेज करे छॾींदा कयो। ऐं मैसेज मां पाण ॾिसंदो आहियां, ॿियो केरु कोन ॾिसंदो आहे। मां पाण ई पंहिंजे ID मां पंहिंजे पेज तां ॾिसंदो आहियां, ॿियो केरु कोन ॾिसंदो आहे। सो ख़ैर, कि लिखा है इतनी ठंड हो गई है कि कमरे में दाखिल होकर सलाम करो तो सबसे पहले यही जवाब आता है, पुत्र पहले दरवाज़ा बंद कर। अच्छा, चलो भाई, सुठी कॉमेडी हुई। मेहरबानी यानी अवैस थैंक यू, मुनीर शोरो मेहरबानी, मोहम्मद अरसलान मेहरबानी, अब्दुल वसी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। ज़मान खोसो थैंक यू, कशफ थैंक यू वेरी मच। ऐं अव्हांखे सलाम था कयूं, वेलकम, थैंक यू वेरी मच। सो छा कजे, किथे ढोर सुञा किथे चोर सुञा। अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं हिन प्रोग्राम में शामिल आहिनि ऐं शामिल कंदा रहंदासीं। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर केरु आहे? सर मोहम्मद ज़री जमाली नवाबशाह खां। कहिड़ा हाल आहिनि जमाल साहब? ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान, मालिक जा करम आहिनि। छा कंदा आहियो? सर काफ़ी घणा कम आहिनि, पर को हिकिड़ो कमु ॿुधायो जेको कंदा आहियो सही तरीक़े सां। मतलब बनी बारो कंदा। चलो गुड, वेरी गुड। ॿियो छा हाल अहवाल आहे? रब जा एहसान। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी रोज़ या कॾहिं कॾहिं? जी रोज़ या कॾहिं कॾहिं? अॼु क़िस्मती तव्हांजी नज़र में, हिन तरह सॼो ॾींहुं जियो न्यूज़ समाज सॼो ॾींहुं माना सूरनि में हूंदो आहे। मुल्क जा सूर बि तूं ॾिसी ॿुधी? हा, दुनिया जा हाल अहवाल। ज़िंदगीअ में टेंशन खां रिलीज़ थियणो आहे त न्यूज़ चैनल ॾिसणु छॾे ॾिजां नी। न दुनिया जी ख़बर त भई छा कंदे भला? दुनिया खे तूं चेंज कंदे, सिस्टम खे चेंज कंदे, छा कंदे ॿुधाए? चेंज नथो थी सघे। सभु मालूमात पाण वटि इंसान वटि हूंदी त नॉलेज दुनिया में कहिड़ी नॉलेज? नॉलेज इहा वॾे में वॾी ख़बर आहे असांजी त शोएब मलिक सना जावेद सां शादी कई, सना खां अलाए कंहिंसां कई। हा, इहा वॾे वॾी ख़बर आहे असांजे मुल्क जी। पोइ शादियुनि खां अलावा बि हींअर जेको पाकिस्तान जे क्रिकेट जो बोर्ड जो जेको पंजाब जो निगरान मोहसिन नकवी जेको हींअर जो आहे, हुन छा कयो आहे? उहो जेको चेयरपर्सन जो अॻवान जो हींअर जेको ज़का अशरफ वियो हुयो त। अच्छा, उनजी जॻह ते अची वियो। जी, त मोहसिन नकवी तमामु बहितरीन आहे। सिंध जे निगरान खां त पंजाब जो निगरान वज़ीर आला बहितर आहे। अच्छा, कीअं भला? तमामु सही नालिशान कम कया आहिनि। अच्छा, सिंध जो वज़ीर आला त घुमे फिरे कोन, मोहसिन नकवी केतिरा कम कया आहिनि। कीअं भला? इहो मूंखे थोरो ॿुधायो। तव्हां ॾिसी आया पंजाब में? साईं, ऐं हर रोज़ न्यूज़ ॾिसणो आहे, हर रोज़ मोहसिन नकवी जाईंदा आहिनि।
कॾहिं अस्पतालनि में हूंदो आहे, कॾहिं रेलवे में हूंदो आहे। लाहौर जी केतिरी माना जेको सो अनिल कपूर आहे उहो? हा, न न अनिल कपूर न आहे, हू तमामु हार्ड वर्किंग मैन आहे। सुठी ॻाल्हि आहे, चलो सुठी ॻाल्हि आहे, चलो सुठी ॻाल्हि आहे। हाणे छा कजे, माना हुकूमत उहो ई निगरान 8 तारीख़ ताईं, उन खां पोइ त वरी हुकूमत जेका ठहणी आहे उहा ठहंदी। सही, हुकूमत 8 तारीख़ वेंदी हले त, पर जेको पाकिस्तान जो ई क्रिकेट जो टीम वोरल हेतिरो ख़राबु आहे जेको निज़ाम इन खे त ठाही थो न। मोहसिन नक़वी तमामु जेको ऑनेस्ट मैन आहे। हाणे छा कयूं, माना करिणो छा आहे? तूं पाण खेॾंदे वञी पाकिस्तान टीम में छा? साईं जेतिरो पाकिस्तान 3 दफ़ा ने जेको न्यूज़ीलैंड खां मैच हरायो है, कंहिं साज़िशन कंहिं सबब खां, ग़लति ख़बरूं तोखे पूरी ख़बर ई न आहे। मटिजी वेंदा, तमामु सुठी ईमानदारी सां कमु कंदा। ओ मुंहिंजा राणा 4 मैचूं हराई, 5 ई खटी। ज़ाहिर सॼो ॾींहुं ख़बरूं, घणियूं ख़बरूं ॿुधण वारो माण्हू ईअं थी वेंदो अथव, पियो ॻाल्हाईंदो अथव। गानो वानो को ॿुधाए, हिते बि अची ख़बरूं ॿुधाई, सॼो ॾींहुं ख़बरूं ॿुधी, हिते त को गानो वानो ॿुधाई आहे ॼाणी। छा कजे, छा कजे, छा कजे। हलो जी, ख़ूबसूरत गानो ॿुधो, एंजॉय कयो, वञो।
तारनि में हुअ लिकाए चाहो घुरे थी चोरीअ वांगे भेरा दे बंबोरीअ वांगे हू अचे थी जोड़ी हरा चकोरीअ वांगे भेरा दे बंबोरीअ वांगे हू अचे थी वेलकम जी, खुश आमदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में ऐं सुठा सुठा गीत तव्हांखे ॿुधायूं पिया ऐं कचहरी कयूं पिया, ॻाल्हियूं हलनि पियूं। काफ़ी माण्हू आहिनि जेके दिलि विंदराईंदा आहिनि, प्यार ॾींदा आहिनि ऐं छा कजे वेल जी कुझु कोन था कयूं। मैसेज कुझु अहिड़ा अची वेंदा आहिनि जो दिलि पोइ ईअं माना चवंदी आहे त छा कजे भई जंहिंखे मथे में सूरु पियो आहे उहो पंहिंजो दवा ववा खाए ऐं सही तरीक़े सां, ऐं जंहिं दवा न खाधी आहे उनखे इहो ज़रूरु चवंदो राति जो दवा ववा खाई मानी खाई उन पोइ दवा खाई पोइ खीर पी पोइ सुम्ही पवंदा कयो। सो कचहरियूं कयूं पिया, ॻाल्हियूं कयूं पिया, बाक़ी कुझु मिंट आहिनि, बाक़ी अधु कलाकु आहे शो जो, त अधु कलाक में कोशिशि कंदासीं त कुझु अहिड़ा पहिरीं प्यारा कॉलर्स प्रोग्राम में शामिलु रखूं जिन जे आवाज़ खे ॿुधण जे लाइ तव्हांजी दिलि तरसंदी आहे। काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि। सो ऐं ॿी हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मां जे सवेल ॻाल्हि पई कयमि त माण्हू काॾे चेंजिंग करे पंहिंजी ज़िंदगीअ में काफ़ी असांजी ज़िंदगीअ में प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। सॼो ॾींहुं असां सुबुह खां वठी सॼो ॾींहुं कमकार कंदा आहियूं ऐं उन्हनि माण्हुनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, उन्हनि माण्हुनि खे असां ॾिसंदा रहंदा आहियूं ऐं शाम जो वरी राति जो मतिलबु ओवरऑल सेम हिकिड़ी जेका रूटीन हूंदी आहे उनखे माण्हू खे चेंज करणु खपे कॾहिं कॾहिं। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? जी मां नवाब शाह मां थी ॻाल्हायां। केरु थी ॻाल्हाई? नवाब शाह मां। इहो नालो ॿुधाइणु ज़रूरी आहे? जी इहो तूं ॿुधाइणो ज़रूरी त आहे। जी न बसि नथा ॿुधाए सघूं। चलो ख़ैर आहे, का ॻाल्हि कान्हे का, तव्हांखे भली कार था कयूं। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? थैंक यू। तव्हां ठीकु आहियो? आऊं ठीकु आहियां। तव्हां ठीकु लॻा पियो न पियो लॻा? जी लॻो पिया, पर इहो आहे थोरो शो ॾिठो त लाइट हली वई, लाइट जो ॾाढो इशू आहे न। हाय हाणे आऊं छा दुआ कयो त आऊं को सीओ बीओ थिया। नवाब शाह भई कहिड़ो हलंदो आहे? सेपको हलंदी आहे या हेस्को हलंदी आहे? हैं दुआ कयो ऐं वापडा वारो थिया, लाइट वारो थिया त पोइ आऊं लाइट जो बि मसइलो हल कयां। इहो आहे, इहो थियणो पवंदव। बसि छा कजे। तव्हां छा कंदियूं आहियो? अच्छा मां बीएससी में पढ़ंदी आहियां, एडमिशन वरिती आहे। अच्छा एडमिशन वरिती आहे। शो रेगुलर ॾिसंदा आहियो मुंहिंजो या अॼु नज़र पई आहे? ओ ज़िंदगीअ में शो न आहे जेको मिस कयो हुजे मुंहिंजो। छो? जी यकीन अचे वठो। मूंखे यकीन नथो अचे पर हाणे करणो पवंदो यकीन। छा कजे? बसि नथो अचे वारो आहे, तव्हांजी मर्ज़ी, असां चवण वारा आहियूं। अच्छा कहिड़ो शो तव्हां मिस कोन कयो आहे? मुंहिंजो को बि मिस न कयो आहे। जॾहिं मां नंढड़ी हुयसि उन टाइम वारा शो मां रिपीट करे हेॾां होॾां मोबाइल ते इंटरनेट ते यूट्यूब ते सर्च करे ॾिठा आहिनि, तव्हां यकीन न कंदव। अच्छा जी हा मुंहिंजी त बोलती बंदि करे छॾी। तव्हां नंढड़ी हुया ऐं छा आऊं कुरड़ो थी वियो आहियां ऐं पोड़ो थी वियो आहियां हिते तॾहिं काफ़ी टाइम त थियो आहे न। जीअं हाणे मां तव्हांखे स्टार्ट कयो ॾिसण 2020 खां। हा जी त उन खां पोइ 2020 खां अॼु 2024 मां हिकु तव्हांजो शो, हिकु ट्रांसमिशन, ईद ट्रांसमिशन, एकता ट्रांसमिशन कुझु मिस न कई। उन खां पहिरीं वारा जेके तव्हांजा इवनिंग शोज़ वग़ैरह जेके बि हुआ ऐं शायदि तव्हां म्यूज़िक बॉक्स शो कंदा हो, ये सभु मां उन ते ॾिठा इंटरनेट ते। अच्छा चलो ज़बरदस्त 4 सालनि खां ॾिसो पिया न। जी उन खां अलावा बसि मां ॾाढी वॾी तव्हांजी फैन आहियां। चलो थैंक यू वेरी मच। अवां 4 सालनि खां फैन आहियो। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि, हक़ीक़त ॿुधायां मूंखे त शो कंदे लाइव शो कंदे 18 साल थी विया आहिनि ऐं कुझु महीना हिकिड़ो 2 महीना या 3 महीना स्क्रीन था जॾहिं गायब बि थियणो हूंदो आहे थी वेंदो आहियां, वरी अची वेंदो आहियां। ऐं थैंक यू वेरी मच। तव्हां पसंदि कंदा आहियो ऐं सुठो लॻंदो आहे तव्हांखे कुझु ॿुधण जे आवाज़ अंदाज़।
मां तव्हां सां न जेको लाइव ॻाल्हाईंदी आहियां न उहो कशिश टीवी ते लाइव राजा हलंदो न उन सां ॻाल्हाईंदी आहियां उन टाइम खां। हाँ उहो ई आहियां बस ही लाइव राजा आहे उहो ई आहे बस लोगो मत। मां तव्हांखे ॿुधायां थी त मींस कॉल ते न मां तव्हां सां लाइव तॾहिं सां ॻाल्हायो आहे उन शो खां। चलो पर तव्हां अञा ताईं सुञातो न। सुञातो न सुञाणो पवंदो मूंखे। जी जी सुञाणो पवंदो बस तव्हां चओ था न क्या समझदार के लिए इशारा का। हाँ किरण त न आहे किरण। बस त बस कयो। चलो भलीकार था कयूं तव्हांखे ख़ुशि हुजो आबाद हुजो थैंक यू वेरी मच कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। मां गानो ॿुधायो थी पर उन डिमांड इहा आहे तव्हांखे बि गानो ॿुधाइणो आहे। ठीकु आहे डिमांड तव्हांजी असांजी एक्शन ते ॿुधायो। जी तू दिल पर मानो कर तो सरकार जो तू दिल पर मानो कर तो सरकार जो मुखिया ही कसम सुहणा तुझे प्यार जो। वाह मुखिया ही कसम सुहणा तुझे प्यार जो। तव्हां लाइ सुठी कोशिशि हुई ॻाइण जी। तो एॾो सुठो न ईंदो आहे न। चलो थैंक यू वेरी मच किरण अवां शो में शामिल थिया। तव्हां ॿुधायो न मूंखे बि कहिड़ो ॿुधायां तव्हांखे गानो कोई सुठो ॿुधायो छो मां एॾो आई आहियां सीड़ थी तव्हां गानो हूंदो ॿुधाईंदव छा। काॾी वियो हिते हिते कहिड़ो गानो ॿुधायांसि। कोई सुठो सॉन्ग ॿुधायो किरण वारो ॿुधाए छॾियो किरण वारो। उहो किरण वारो कहिड़ो गानो आहे। किरण वारो कहिड़ो गानो टिकटॉक पे मुझे याद हो किरण वारो। ओ मेरे ख्वाबों की तस्वीर है तू बेखबर मेरी तकदीर है तू तू किसी और की हो न जाना कुछ भी कर जाऊंगा मैं दीवाना तू हाँ कर या ना कर तू हाँ कर या ना कर तू है मेरी किरण। ठीक है खुश हो गई। जी जी अचणो पवंदो माना शो में रोज। हाँ 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 मोस्ट वेलकम अक्षुत थैंक यू किरण थैंक यू अल्लाह हाफ़िज़ किरण फ्रॉम नवाबशाह सुठो लॻो किरण थैंक यू वेरी मच काफ़ी अरसे खां पोइ आया ऐं इहे ई मोहबतूं आहिनि इहो ई प्यार आहे ऐं इहो ई हिकिड़ो चवंदा आहिनि ख़ुशूसियत आहे हिन शो जी त पुराणा कॉलर बि प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि सो थैंक यू वेरी मच ऐं ॻोल्हे लहंदा आहिनि हालांकि काफ़ी माण्हू आहिनि टीवी ॾिसणु छॾे ॾींदा आहिनि पर वरी कॾहिं कॾहिं ॻोल्हे लहंदा आहिनि सो थैंक यू वेरी मच किरण अवां आया अगेन आया महफ़िल में सुठो लॻो सो महफ़िल जो मोर ऐं महफ़िल चवंदा आहिनि न उहो शेर आहे हिकिड़ो त महफ़िल जो मोर आई तूं महफ़िल लुटे छॾींदे सुरनि जा कात दिलियुनि ते तूं दिड़ियूं वढे छॾींदे तुंहिंजे आलाप सां थी झूमे ई दुनिया सारी अहिड़ा ई गीत सुहिणा तूं हिते चिटे छॾींदे ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं तूं हिते चिटे छॾींदे त काफ़ी असांजा अहिड़ा रेगुलर कॉलर आहिनि जेके असांजे हिन महफ़िल में शामिलु थींदा आहिनि सो सुठो लॻंदो आहे सो थैंक यू वेरी मच ज़ूम छो न रखंदा आहियो थोरो फ्रेम कम्पैक्ट छो न रखंदा आहियो मुंहिंजो मां काफ़ी दफ़ा चयो आहे त मुंहिंजो कम्पैक्ट रखंदा कयो फ्रेम हरू भरू खोले वेठा आहियो छा कजे शादाब पता हूँ बंदि थो कयांसि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं सब कहिड़ा हालनि ख़ुशि आहियो ख़ैर ज़ोर मस्त मतरा हा वाह सभु ख़ैर अमुन केरा अब्दुल मजीद जोकियो सूबेदार ए खुश आहीं सूबेदार चाक चङो भलो रिटायर सूबेदार जी 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 दुआ अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर सब खैर भली कार राजा तव्हांजो शो ॾिसंदा आहियूं तमामु दिलचस्पी सां सुठे नमूने महिरबानी ऐं फोन करण में थोरी जिदोजहद करणी पवे थी उन करे घटि कंदा आहियूं पर हरीबा फोन कंदी असां ॿुधंदा आहियूं उन में ख़ुशि थी वेंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं ॾिसण में वधीक मज़ो ईंदो आहे महिरबानी जेकॾहिं कॉल मसरूफ़ थी वेंदा आहियूं त वरी शो मज़ो कोन ईंदो ॾिसण में हा ईअं भाई उनजे करे पर पोइ वरी महीने 15 ॾींहं खां पोइ कोशिशि कंदा आहियूं त तव्हां दुआ सलाम कयूं न कंदा कयो ज़रूरी आहे थैंक यू मिठा मकली अचण जी दावत ॾियूं पर तव्हां करे सघो राजे ईंदासीं वक़्तु जॾहिं वठी आयो मकली त मकली बि ईंदासीं जी भले अचिजो चलो ॿियो ख़ैर सभु ख़ैर महिरबानी कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में हा तव्हांखे अनमोल वो ॿुधायो न हा ॿुधायो ॿुधो हा टिनि शयुनि खे काबू में रखो गुस्सो ज़बान ऐं नफ़्स टिनि शयुनि खे विसारे छॾियो नेकी सखावत बदिलो टिनि शयुनि लाइ विड़ो हक़ मुल्क दीन
टे शयूं हासिल करियो, इल्म, इखलास, इबरत। टे शयूं सोचे समझी खणो, कदम, कलम ऐं कसम। चलो गुड गुड, ज़बरदस्त साईं, महिरबानी, ज़बरदस्त ज़बरदस्त ॿुधायूं सिटूं तव्हां, लख थोरा। सूबेदार साहब असां सां गॾु भई फ्रॉम मकली, थैंक यू वेरी मच। तव्हां शो में शामिल थींदा आहियो, सुठो लॻंदो आहे मुंहिंजो अचणु। काफ़ी दोस्त आहिनि जेके मैसेज बि कनि पिया, उन्हनि खे बि शामिल रखंदासीं प्रोग्राम में। दिलावर जमाली आहे, थैंक यू दिलावर, अस्सलाम वालेकुम वसलाम। ऐं मालिक शाहिद, सॉन्ग का नेम है ईद आया मेरा यार ना आया, न साथी मिलियो को कॾहिं रूह वारो, अकेला हुआसीं अकेला ई आहियूं। गाना लिखी न मोकिल जानू, कुझु शेर शाइरी मोकिल। ॿिए चकर मैसेज पढ़ो असां ॿुधूं। हा साईं ॿुधो। मेहता परियां लिखियो, कंहिं मुर्क ॾिनी, कंहिं तीर ॾिना, सभु यादि अथमि, सभु यादि अथमि, कंहिं घाव, कंहिं झीर ॾिना, सभु यादि अथमि, सभु यादि अथमि। हलूं था सुठे सुठे गीत जी तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ अहमद मुग़ल जो। आई होप त तव्हां ज़रूरु पसंदि ईंदो, इंजॉय कंदा। दुनिया उजड़ी वही, किस्मत छो बर्बाद करे, कंहिंखे दान ॾियां कहिड़ो दाद कंदो, छा वरंदो भला फरियाद करे। ओ कर गम न पिरी मुंहिंजी ज़िंदगीअ जो, रब तोखे
तो के वाधायूं लख पिरी केरो गे हाणे लुड़का पिरी मुझो एक सहारो तू हुए अज तू भी परायो थी वए एक सहारो तू हुए अज तू भी परायो थी वए। छा कजे वेल जी कुझु कोन कंदासीं मोहबतूं विराईंदासीं प्यार विराईंदासीं ऐं अॼु माफ़ु कजो मूंखे थोरो गले में खिचखिच बि आहे ऐं ज़ुकाम बि आहे इन करे आउं थोरो चवंदा आहिनि त लेज़ी लेज़ी लॻो पियो आहियां सुस्त लॻो पियो आहियां पर फील त आहे कोन थियणु ॾींदुसि त आउं सुस्त बि आहियां। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ठीक ठाक तबियत ठीक है तव्हांजी? मां ठीक आहियां अल्हम्दुलिल्लाह सब सेट A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। शाज़िया त नाहे? न मां शाज़िया त नाहे, मां शाहिदा सियाल थी ॻाल्हायां। शाहिदा सियाल कहिड़ा हाल आहिनि शाहिदा? ठीक माफ़ कजो अॼु आउं ठीक न आहियां। अच्छा तव्हांजी मतलब ज़ुकाम जो थी वियो त थोरो दिमाग ते चढ़ी वियो आहे, तमाकुन ते बि असर थी वियो, दिमाग ते चढ़ी वियो, मेमोरी लॉस थी वई आहे। क्या हाल है शाहिदा जी? खुश आयो? चाक सिंह भलियूं? अल्लाह जे करम बिल्कुल ठीक है। किथे गुम थी विया आहियो? एक्चुअली तांजो नंबर बिल्कुल भी न मिलंदो आहे मूंखे। छो? अल्लाह जो सॼो ॾींहुं हणी पोइ तंग थी वेंदी आहियां। शो मुंहिंजो राति जो हले तूं ॾींहं जो हणी कॉल, इहो त ग़लति आहे। तव्हां चयो सॼो ॾींहुं मां फोन हणी बीठी आहियां, सॼो ॾींहुं लॻे ई नथी। जॾहिं कोई स्टार्ट थींदो आहे प्रोग्राम तॾहिं खां मां ट्राई कंदी आहियां, पोइ वरी चवंदी आहियां ठहियो भला ॿियनि वीचारनि खे बि वारो ॾियणु घुरिजे। हा न सही आहे। ॿियो छा हाल वाला खेल पिया? ॿिया फनकार बि पंहिंजी क़िस्मत आज़माइनि हिते। हा फनकार त फनकार ई कंदो आहे न। चलो बिल्कुल ठीक। तव्हांजो स्कूल सही पियो हले? जी अल्हम्दुलिल्लाह। ख़बर तो ते रुगो पेपर फोर्थ वारा ऐं पेपर बस वही पेपर है। चलो गुड है सुठी ॻाल्हि आहे। ॿार पढ़ायो ऐं इहो ॿार पढ़ाइण बि हिकिड़ी इबादत आहे। साईं वॾी इबादत पैगम्बरी पेशो आहे। बिल्कुल कुझु ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ अंदाज़ में आया आहियो त। अच्छा अॼु मुंहिंजो बि तव्हां वांगुरु गलो सही न आहे पर चलो ॿुधायां थोरो घणो मिड़ेई। हा ॿुधायो। किसी मेहरबानी आके मेरी जिंदगी सजा दी, मेरे दिल की धड़कनों में, मेरे दिल की धड़कनों में नई आरज़ू जगा दी। मेहरबानी आके मेरी जिंदगी सजा दी, मेरी चाहतों का अब तक नासर हुआ किसी पर, उन्हें कुछ खबर नहीं है, उन्हें कुछ खबर नहीं है, जहाँ जिंदगी मिटा दी किसी मेहरबान आके मेरी जिंदगी सजा दी। न सुठो बेसरो ज़बरदस्त ॻायो तव्हां, ज़बरदस्त। फोन तव्हांजो साथ छॾे वई थोरो नेटवर्क, बाक़ी ओके हुयो। हाँ थोड़ा नेटवर्क जो प्रॉब्लम थी न, लाइट न हूंदी आहे न त थोड़ा सही जैम हूंदा आहिनि। चलो थैंक यू वेरी मच शाहिदा, ऐं ईंदा रहंदा कयो, तव्हांजे आवाज़ सां तसली मिलंदी आहे असांखे। थैंक यू सो मच। थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफ़िज़। शाहिदा असां सां गॾु हुई फ्रॉम कराची ऐं तमामु प्यारी कॉलर आहे, असांजी रेगुलर कॉलर आहे। थैंक यू वेरी मच शाहिदा, अवां शामिल थिया ऐं ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं आउं सभिनी खे इहा ई दुआ ॾींदो आहियां त बसि ख़ुशि रहो, ख़ुशी ज़िंदगी गुज़ारियो, वक़्त जी ख़बर आहे। हीअ सभु कुझु हिते जेको बि पैसो आहे, माल आहे, दौलत आहे, घर आहे, सभु हिते रहिजी वेंदा। ख़ुशी जेका आहे न उहा माण्हुनि जी दिलुनि में रहिजी वेंदी। ख़ुशि तव्हां रहंदो त ॿिया बि तव्हां सां ख़ुशि रहंदा। सो ख़ुशी ॾियण बि हिकु इबादत आहे ऐं आउं कोशिशि कंदो आहियां त राति जे हिन ख़ूबसूरत प्यार में मां तव्हांजे चेहरनि ते मुर्कूं विखेरियां ऐं कोशिशि इहा बि कंदो आहियां त मां घणे खां घणा जेके नया मेंबर्स आहिनि हुन प्रोग्राम जा मां वधायां।
त जीअं काफ़ी घणियूं मोहबतूं असांजी महफ़िल में असांजे क़िस्मत में असांजे हिसे में अची वञनि। सो हिसो तॾहिं ई पंहिंजो मिलाए सघे थो जॾहिं तव्हां मोहबतूं विरहाईंदो, प्यारु विरहाईंदो, नफ़रतुनि खां परे रहंदो, दिलि में कॾहिं कंहिंजे लाइ ॿियाई न रखंदो, कॾहिं कंहिंखां चवंदा आहिनि त बदिलो न वठंदो, कॾहिं कंहिंजे लाइ इहो न सोचींदो त हिन मूंसां हीअं कयो त हाणे आउं बि हिन सां हीअं कयां, त पोइ हुन में ऐं तव्हां में को फ़र्क़ु कोन पियो अचे थो। सो कोशिशि कंदा कयो त बसि दिलियूं साफ़ु रखंदा कयो पंहिंजूं, ऐं ज़िंदगीअ खे अॻिते वधंदा हलंदा कयो। काफ़ी माण्हू आहिनि जेके तव्हांखे पसंदि न बि कंदा आहिनि, पर उन्हनि सां असांजो छा वञे, असांखे पंहिंजी मंज़िल जी तरफ़ वधिणो आहे ऐं असां वधंदा रहंदासीं। सो 02135122964 इन नंबर खे डायल कयो आहे। ज़ाहिद भाउ, ज़ाहिद भाउ कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। छा कजे माना, छा कयां माना, अहिड़ो छा कयां जो मां पाण तव्हांखे न कॉल कयां? छा नंबर तव्हां असांखे वठी छॾियो न, पोइ तव्हां डायरेक्ट असां राब्तो कंदा। किथां कयूं राब्तो, कीअं कयूं, माना छा कयूं? माना माण्हुनि खे चवां तव्हां कॉल न कयो, असां माण्हुनि ते पाण कॉल कंदासीं? महिनत करणी पवंदी न राणा, लॻे नथो इन करे जेको इलाही परेशानी थिए। 2 कलाकनि खां मिलाए थो तॾहिं थो वञे, आख़िर में लॻे बसि ईअं थींदो ई मिठा, ईअं थींदो ई। छा कजे, छा कजे, थकावट मोहबत में पिया मिलायूं था, बसि छा कयूं। महिरबानी साईं, तव्हांजी मोहबत जी महिरबानी, कुझु ॿुधायो। हा हा। न घर से निकलना यूं जुल्फे बिखेरे, न घर से निकलना यूं जुल्फे बिखेरे, अंधेरों में छुपने लगेंगे सवेरे। न घर से निकलना खुदा की कसम तुम, न बागों में घूमो खुदा के लिए तुम, न बागों में घूमो मेरे सामने तुम, न फूलों को चूमो मेरे सामने यूं, न फूलों को चूमो बहारें लगाती हैं गलियों के फेरे, न घर से निकलना यूं जुल्फे बिखेरे, अंधेरों में छुपने लगेंगे सवेरे, न घर से निकलना। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह। मूंखे हिन ते वरी हू गानो यादि अची वियो, घर से निकलते ही कुछ दूर चलते ही रास्ते में है उसका घर। महिरबानी ज़ाहिद भाउ। ज़ाहिद असां सां गॾु भई, ज़ाहिद सियाल फ्रॉम कराची। थैंक यू वेरी मच ज़ाहिद। ऐं महिनत करणी पवंदी आहे जानी, अव्हांजो प्यार आहे, अव्हांजूं मोहबतूं आहिनि, प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, सुठो लॻंदो आहे। ऐं छा कजे, छा कजे, छा कजे। इम्तियाज़ अब्बासी साहब, दी वन एंड ओनली इम्तियाज़ अब्बासी साहब, क्या हाल है आपके इम्तियाज़ साहब? खुश हैं, चाक हैं, चंगे हैं, भले हैं? तो इम्तियाज़ अब्बासी साहब भई असांजो तमामु प्यारो ऐं दिलि वारो असांजो साथी आहे, अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे, आबाद हुजे। ऐं इम्तियाज़ अब्बासी साहब जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि, स्पेशली जेको फनलैंड आहे हैदराबाद जो, उनजे लाइ। ऐं राणी बाग फनलैंड तमामु ज़बरदस्त हिकिड़ो चवंदासीं त एंटरटेनमेंट जो हिकिड़ो ज़रियो आहे। हाणे ई मेला शेला लॻनि पिया, पहिरियां कोन हूंदा हुआ। हाणे त हर 2 महीने 3 महीने को मेलो आहे, को कुझु आहे, को कुझु आहे। पर राणी बाग में जेको फनलैंड आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे हिकिड़ो फैमिली जे लाइ। सो तव्हां बि वेंदा कयो, ज़रूरु इंजॉय कंदा कयो। ऐं ॾाढो ज़बरदस्त माहौल आहे, स्पेशली जॾहिं खां इम्तियाज़ अब्बासी साहब आहे शुरू खां वठी, त उतां जो माहौल ॾाढो बहितर रहियो आहे। तो थैंक यू वेरी मच इम्तियाज़ साहब, आप हमें देख रहे हैं, आपको खुशामदीद कहते हैं दिल की गहराइयों से। तो खुश रहें, आबाद रहें। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं छा हाल आहे? साईं सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? साईं गुड्डू सुमरो पियो ॻाल्हायां, बानसेदाबाद मां। जी साईं। जी जी, कहिड़ा हाल आहिनि? हा साईं, ख़ैर ख़ैर, दुआ लॻी पई आहे साईं। मुंहिंजो साईं ॿ ॿोल ॿुधायूं, डेडिकेट असां पंहिंजो पाण खे कंदासीं। ॿुधायो ॿुधायो साईं, ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। हा साईं, अजनबी शहर के अजनबी रास्ते मेरी तन्हाई पर मुस्कुराते रहे, मैं बहुत दूर तक यूं ही चलता रहा, मैं बहुत दूर तक यूं ही चलता रहा,
तुम बहुत दूर तक याद आते रहे। साईं बस ये बबोला। वाह सही बात। तव्हां नालो छा आहे? साईं मुंहिंजो गुड्डू सूमरो नालो आहे। किथां था ॻाल्हायो? टाइम तव्हां था ॻाल्हायो? साईं मां असुल बामसेदाबाद जो आहियां, हाणे कराची आहियां। हा बदली थी वई आहे सर, एरिकेशन ॿिए स्केल वारो साईं। अजनबी शहर के अजनबी रास्ते हा, कंहिंखे मैसेज ॾिनो अथई गाने जे ज़रिए हा? साईं ॾियण वारा के बचड़ा आहिनि के बचड़ियूं आहिनि। अल्लाह से आबाद करे पंहिंजे बचड़नि बचड़ियुनि सां। ठीकु आहे जानी? हा ठीकु आहे। महिरबानी महिरबानी महिरबानी। छा कजे छा कजे छा कजे। हाय आवाज़ टीवी ते जो नंबर है यही नंबर तक लगाना पौधो। थैंक यू वेरी मच सोना अली, आप हमारे महफिल में शामिल हैं। सोना अली को खुशामदीद कहते हैं जी। सो प्रोग्राम जो वक्त हाणे पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे। नज़ीर मेमून साहब आहे फ्राम नवाबशाह। नज़ीर भाई कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला। तव्हांखे भली कार सां कयूं, दिलि जी गहराइयुनि सां तव्हां दुआ ॾिनी आहे। थैंक यू वेरी मच जी। प्रोग्राम जो वक्त पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां सुभाणे राति जो 9 बजे वरी थींदी मुलाक़ात। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे सुठो सुहिणो गीत अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ। फौज़ सुमरो जी आवाज़ तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते एतबार कयमि, छो प्यार कयमि। सो मूंखे मुंहिंजी पूरी टीम सां गॾु ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह वरी मिलूंगा सुभाणे। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर। हला भाई। एतबार कयम छो प्यार कयम।
लाइव विद राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।